Welcome to Time News Studios. You are watching 12 AM Bulletin. पाक भारत जंगबंदी के बाद स्टॉक एक्सचेंज में तारीखी तेज़ी। अॼु कारोबारी हफ़्ते जे पहिरें ॾींहं जी शुरूआत में 100 इंडेक्स में 9,929 पॉइंट्स जी वॾी वाधि रिकॉर्ड। 100 इंडेक्स खे 1,17,104 पॉइंट्स ते ट्रेड कंदे ॾिठो वियो। KS30 इंडेक्स खे बि 3,020 पॉइंट्स जे इज़ाफ़े सां 35,668 ते ट्रेड कंदे ॾिठो वियो। KS30 इंडेक्स 5 सैकड़ो वधण बाद कारोबार रोकियो वियो। 100 इंडेक्स में भी तारीख़ी तेज़ीअ ते कारोबार कुछ देर लाइ रोकियो वियो। पाकिस्तान ऐं भारत में छिकताण जा असर स्टॉक मार्केट ते भी पिया हुआ। भारतीय हमले बाद स्टॉक एक्सचेंज में 6,000 खां वधीक पॉइंट्स जी लाथ ॾिठी वई हुई। पाकिस्तान तरफ़ां भारत खे मुंहुं तोड़ जवाब ॾियण बाद कारोबारी हफ़्ते जे आख़िरी ॾींहुं स्टॉक एक्सचेंज में बहितरी अचणु शुरू थी वई हुई। पाकिस्तान ऐं भारत विच में जंगबंदीअ बाद सूरत हाल मामूल ते अचणु शुरू थी वई। पाकिस्तान में 12 परॾेही एयरलाइंस पंहिंजो फ्लाइट ऑपरेशन बहाल करे छॾियो। सॼे मुल्क में एयरपोर्ट्स ते फ्लाइट ऑपरेशन मामूल ते अची वियो। एविएशन ज़रियनि जो चवणु आहे त हज फ्लाइट ऑपरेशन खे फौरी तौर बहाल करण लाइ कोशिशूं कयूं पियूं वञनि। एयरपोर्ट ज़रियनि मूजिबि फ्लाई दुबई खां पाकिस्तान लाइ पंहिंजो मुलतवी कयल फ्लाइट ऑपरेशन बहाल करे छॾियो आहे। फ्लाई दुबईअ जूं अॼु कराची, मुल्तान, फैसलाबाद ऐं कोयटा लाइ 8 उॾामूं ऑपरेट कयूं पियूं वञनि। पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमालु थींदड़ 26 अहम भारतीय फ़ौजी अॾनि खे निशानो बणायो वियो। ॿिनि जायुनि ते भारत जे 400 बैटरी सिस्टम खे निशानो बणायो। पाकिस्तान न पर भारत जंगबंदीअ जी ख़्वाहिश ज़ाहिर कई हुई। को बि भारतीय पायलट पाकिस्तान जी हिरासत में न आहे। पाक फ़ौज तरफ़ां LOC ते जंगबंदीअ जी भनकड़ी नाहे कई वई। पाकिस्तान उन जी ख़ुशी मल्हाए रहियो आहे। कंहिं बि क़िस्म जी का अॻिराई कई वई त भरपूर जवाबु ॾींदासीं। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ चौधरीअ जी प्रेस कॉन्फ्रेंस। एयर वाइस मार्शल औरंगज़ेब अहमद चयो त पाक एयरफोर्स खे भारतीय एयरफोर्स जे मुक़ाबले में 6 ॿुड़ीअ सां कामयाबी मिली। भारतीय एयरफोर्स अॻिराई कई त संदनि जहाज़ किराए छॾिया। S4 सिस्टम खे आदमपुरा में एहतियात सां निशानो बणायो। पाक नेवीअ जे तर्जुमान वाइस एडमिरल रब नवाज़ ब्रीफिंग ॾींदे चयो त भारत तरफ़ां सामूंडी हदुनि का बि अॻिराई थिए हा त फौरी तौर जवाबु मिले हा। पाक नेवीअ खे तयारु ॾिसंदे दुश्मन अॻिते वधण जी हिमत न करे सघियो। नुक़सान जंग जो हिसो आहे, वधीक तफ़सील नथो ॿुधाए सघां। भारतीय एयर मार्शल जो पाक एयरफोर्स तां राफेल जहाज़ तबाह थियण बैदि सवाल ते जवाबु। भारत जे डायरेक्टर जनरल मिलिट्री ऑपरेशन लेफ्टिनेंट जनरल राजीव गाय चयो आहे त पाकिस्तान तां फ़ौजी चकरनि में भारत जा 5 फ़ौजी मारिया विया। पाकिस्तान में 9 ठिकाणनि खे निशानो बणायो वियो। पाकिस्तान ऐं भारत में जेको कुझु थियो उहो जंग खां घटि न हो। 12 मई सानीअ खे 18 साल मुकमल। वकीलनि पारां अॼु कारो ॾियारो मल्हायो पियो वञे। 12 मई 2007 ते कराची में दहशतगर्दीअ जे वाक़िअनि में 50 खां वधीक शहरी मारिजी विया हुआ। वारसनि खे अॼु ताईं इंसाफ़ न मिली सघियो। सिंध हाई कोर्ट बार ऐं कराची बार एसोसिएशन्स तरफ़ां वाक़िए ख़िलाफ़ अॼु वकील कारो ॾियारो मल्हायो पियो वञे। बार एसोसिएशन्स मुतालबो कयो आहे त 12 मई जे ज़िम्मेवारनि खे कानून जे कटहरे में आंदो वञे। मलीर भरिसां ॿिनि धुरनि में जहिड़े दौरान 3 ॼणा मारिजी विया, 2 ज़ख़्मी थी पिया। सूबाई घरोवज़ी ज़ियाउल अंजार जो नोटिस। पोर्ट कासिम चौरंगीअ वटि 2 धुरनि में जहिड़ो थी पियो। फायरिंग में तोक़ीर, तौसीफ़ ऐं उस्मान मारिजी विया। गोली लॻण सबबि नोमान ऐं मुनसिफ़ ज़ख़्मी। पुलिस मूजिबि हज़ारेवाल बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो थियो। लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। सूबाई घरोवज़ी ज़ियाउल अंजार वाक़िए जो नोटिस वठंदे SSP मलीर खां रिपोर्ट तलब करे वरिती। वाक़िए में मुलविस जवाबदारनि सां का बि रिआयत न कई वञे। सूबाई घरू वज़ीर जी SSP मलीर खे हिदायत। गमट भरिसां हथियारबंदनि जे फायरिंग में 2 ॼणा क़तल थी विया। पुलिस एहलकार समेत 2 ॼणा ज़ख़्मी। क़ौमी शाहराह ते ताज पेट्रोल पंप वटि हथियारबंदनि जे फायरिंग में अख़्तियार जोड़े ऐं जावेद जोड़े क़तल थी विया। पुलिस एहलकार फ़ौज अली जोड़े समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो जोड़े बिरादरी जे 2 धुरनि में हलंदड़ पुराणे तकरार तां पेश आयो। वधीक जांच कई पई वञे। 2 ॼणनि जे मारिजण बैदि इलाइक़े में ॾहकाउ पकड़ थी वियो। ऐं भारत जे स्टार क्रिकेटर विराट कोहलीअ T20 खां पोइ टेस्ट क्रिकेट तां बि रिटायरमेंट जो ऐलान करे छॾियो। विराट कोहली सोशल मीडिया ज़रिए टेस्ट क्रिकेट तां रिटायरमेंट जो ऐलान कयो। विराट कोहली पंहिंजे पैगाम में चयो त टेस्ट क्रिकेट तां रिटायर थियण जो फ़ैसिलो आसान न हो, पर मूंखे हीउ वक़्तु सुठो लॻो। विराट कोहली 123 टेस्ट मैचिस खेॾियो।